बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको असां टॉपिक पढ़ंदासीं सिंधी अदब में उहो आहे टालपुर दौर, मीरनि जो दौर या टालपुर दौर। टालपुरनि खे मीरनि जे नाले सां सॾियो वेंदो आहे ऐं सिंध में हीउ दौर आख़िरी लोकल हुक्मराननि जो रहियो। उन खां पोइ वरी अंग्रेज़ जेको आहे सो हुन सिंध ते जेको आहे सो क़ाबिज़ थिया, हुक्मरान थिया। त हिन दौर जो अदबी जाइज़ो वठंदासीं त हिन में कहिड़ियूं सिंधी अदब में वाधारो आयो, कहिड़ियूं सिंधी अदब जूं शख़्सियतूं रहियूं ऐं उन्हनि सिंधी अदब जे लाइ छा छा कयो। सभ खां पहिरियां टालपुर दौर जो वक़्तु असां यादि कंदासीं। टालपुर दौर रहियो आहे 1843 खां वठी 1782 खां वठी 1843 ताईं। जीअं त टालपुर धंधे ऐं पेशे जे हिसाब सां जंगजू हूंदा हुआ, वेड़ा हूंदा हुआ, जंग में हिसो वठंदा हुआ, सिपाही हूंदा हुआ, आर्मी हूंदा हुआ। ख़ासि करे कलोड़ा हुक्मरान जेके हुया, बादशाह हुया, उहे टालपुरनि खे, मीरनि खे, इहे बलोच कबीले मां बलोच कम्यूनिटी सां वास्तो रखनि था, त उनखे जेका कलोड़नि जी जेका मज़बूत आर्मी हूंदी हुई, फ़ौज हूंदी हुई, उहा टालपुरनि जे करे हूंदी हुई। छो त टालपुर वॾा ताक़तवर ऐं जंगजू हूंदा हुआ, जिस्मंदर मज़बूत हूंदा हुया, जंहिंजे करे उन्हनि जी कलोड़नि जे दरबार में, कलोड़नि जे हुकूमत में वॾी रेस्पेक्ट हूंदी, वॾी वैल्यू हूंदी उन्हनि जी। ऐं उनजे करे जेको आहे सो जेके मीर सुराब ख़ान ऐं ॿिया जेके बि आहिनि त उहे जेको आहे सो कमांडर हूंदा हुआ। कुझु ना इतफ़ाक़ी थियूं पियूं अॻिते हली, कलोड़नि खां कुझु हुक्मराननि खां ग़लतियूं थी पियूं, जंहिंजे करे कुझु माण्हू हिन जा आम दरबार में मारिया विया, जंहिंजे करे बग़ावत शुरू थी वई। ऐं पोइ जेको आहे सो टालपुरनि जेको आहे सो जीअं त फ़ौज में हूंदा हुया, त पोइ वरी टालपुरनि इहो फ़ैसिलो कयो त छो न हुकूमत ते कब्ज़ो कजे। कुझु आम पॉइंटूं आहिनि जिन ते ॻाल्हाईंदासीं, तफ़सील सां तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं। 1782 में मियां अब्दुल नबी कलोड़नि जो आख़िरी हुक्मरान, उनजो भाइटियो मियां सरफराज़ ख़ान कलोड़ो जेको शाइर बि हुयो, मदह जो वॾो शाइर हुयो, उन हैदराबाद में संदसि मक़बरो आहे। इन्हनि जी पाण में ना इतफ़ाक़ी थी पई, पाण में ठहंदा न हुया हुकूमत न। मियां अब्दुल नबी चाचो ऐं मियां सरफराज़ ख़ान कलोड़ो उनजो भाइटियो हूंदो। उनजो मौक़ो टालपुरनि खे मिलियो, मीरनि खे मिलियो, इहे क़ाबिज़ थी विया। 1782 में कलोड़नि जी हुकूमत जो एंड थी वियो, ख़तमु थी वई। 1782 खां पोइ वरी टालपुर जेको आहे सो सिंध खे टिनि हिसनि में विरायो। हिकिड़ा सुहरबाणी यानी सोराबपुर जा हुक्मरान, सोराबपुर खैरपुर जो पुराणो नालो, ॿिया शहदादाणी जेके मीरपुर ख़ासि वारे हिसे में, ऐं टियां हैदराबाद में जेको आहे सो टालपुर मीर में रहिया। इहे टे हिसा विराए खयां। टिनी ते मुख़्तलिफ़ हुक्मरान हुया। मीर नसीर ख़ान हुनजो पहिरियों हुक्मरान हुयो टालपुरनि जो। 1782 में हिन जी हुकूमत शुरूआति थी, ऐं अंग्रेज़नि अची वरी हिननि खे कमज़ोर कयो ऐं हिननि सां जंगियूं विड़ियूं। ऐं अंग्रेज़ 1843 खां 1947 ताईं हुक्मरान रहिया, जेसिताईं पाकिस्तान बणियो। आख़िरी जंग जेका हिननि जी लॻी टालपुर ऐं कलोड़नि जी, उहा हालाणीअ जे भरिसां या हालाणीअ जे शहर में हिननि जी आख़िरी जंग लॻी, जंहिंमें कलोड़नि खे शिकस्त थी ऐं टालपुर हुक्मरान कामयाबु थी विया। त कुझु पॉइंटूं हिन नोट्सनि में पेज नंबर 61 ते ॾिसो, जेके मां तव्हांखे व्हाट्सअप कया आहिनि, ऐं वेबसाइट बि ॿुधाई हुअमि मां www.sinsalaman.com ते पिया आहिनि। तइलीम वारे फोल्डर में 3 नंबर किताब आहे, 12हें दर्जे जा नोट्स लिखियल अथव, या सिंधी 12हें दर्जे लाइ सिंधी लाज़मी नोट्स लिखियल अथव। उन में पेज नंबर 61 ते टालपुर दौर आहे। मीरनि जे दौर में सिंधी ज़बान अदब में वॾी तरक़ी थी। मीर बि जीअं बेसिकली सिंधी हुया बुनियादी तरह, जंहिंजे करे उहो सिंधी ॿोलीअ खे तरजीह ॾींदा हुआ, पर पोइ बि ख़तो किताबत फ़ारसी ॿोलीअ में थींदी, त फ़ारसी ॿोली सां हिन जो थोरो रुझान वधीक हुयो। इन जे करे छो जो पाण जेको आहे सो बलोच हुया, बलोचनि जो वरी फ़ारसी सां ईरान वारनि सां घणो जेको आहे सो तालुक़ु हूंदो आहे। हेठि न दौर मुख़्तलिफ़ जाइज़ो पेश करियो। हिन दौर जे शाइरनि जे शहर में फ़ारसी ऐं अरबी लफ़्ज़ घणा मिलनि था। जीअं तव्हांखे मां ॿुधायो त पारसीअ खे बि हिननि सुठी जेको आहे सो
अहमियत ॾिनी ऐं दरबारी लैंग्वेज हुई उन वक़्तु, पर आम लैंग्वेज सिंधी हुई, आम माण्हुनि जी ऐं ॻाल्हाइण जो जेको ज़रियो हो, ॿोली ही उहा सिंधी, पर जीअं त हुकुमराननि जो जेको हुयो फारसी, ऐं ख़तो किताब जेका थींदी उहा सॼी फारसी में थींदी। सैयद साबित अली शाह उन सिलसिले में सभ खां वधीक अॻिरो आहे। सैयद साबित अली शाह सिंध जो पहिरियों नुआ ख़ान या मरसिया निगार शाइर, या साबित अली शाह सेवाणी, या साबित अली शाह जंहिं सिंधीअ में सभ खां पहिरियां मरसिया लिखा, नुआ लिखिया, उन जे शाइरी में जो सभ खां वधीक अरबी ऐं फारसी जे लफ़्ज़ मिलनि था। इहो टालपुर दौर जो मशहूरु शाइर। हिन फारसी तरकीबुनि जा ख़ूबसूरत मिसाल पेश कया आहिनि। जेके टेक्निक्स शाइरी में कमु ईंदियूं आहिनि, तरकीबूं, उहे साॻियूं फारसी ऐं अरबी वारियूं इस्तेमालु कयूं सिंधीअ में। हिन दौर में ग़ज़ल वधीक तरक़ी कई, केतिरनि शाइरनि जो ग़ज़ल जा नमूना मिलिया आहिनि। उन्हनि में सचल सरमद, सैयद साबित अली शाह, खलीफ़ो करमुल्लाह, मीर नसीर ख़ान टालपुर ऐं मीर हसन अली ख़ान जा नाला क़ाबिल ज़िक्र आहिनि, जन ग़ज़ल में ऐं शाइरी कई आहे, पर फारसी ॿोलीअ जे लफ़्ज़ घणा इस्तेमालु कया आहिनि। इल्म उरूज़ जे ॿियनि सिन्फ़ुनि जहिड़ो, जीअं मां तव्हांखे ॿुधायो, इल्म उरूज़ हुनखे चइबो आहे शाइरी जे इल्म। सिन्फ़ क़िस्म, इल्म उरूज़ जे क़िस्मनि, शाइरी जे क़िस्मनि में मरसिया, मुसद्दिस, मुक़म्मिस, मसनवी, रबाई ऐं सलाम जो रवाज बि टालपुर दौर में। यानी फारसीअ जी तमामु घणी, फारसीअ जूं सिन्फ़ूं आहिनि, फारसीअ जी तमामु घणी सिन्फ़ुनि मां कॉपी कई वई, ऐं मुसद्दिस सिंधीअ में लिखिया विया, मुख़म्मिस लिखिया विया, रुबाई लिखी वई, सलाम जो रवाज पियो, ऐं मरसिया लिखिया विया। हिन दौर में मंज़ूम किसे गोईअ जो रवाज पियो। हिन दौर में, यानी टालपुर दौर में, मंज़ूम यानी नज़म में किसा अॻे माण्हू ॿुधाईंदा हुआ नसर जे सूरत में, पर अॻिते हली टालपुर दौर में वरी मंज़ूम किसा, यानी नज़म में, हुनखे शाइरीअ में बंदि करे, शाइरीअ में उन किसनि खे रोमानवी किसा, जंगियुनि जा किसा, लैला मजनू, उमर मारवी, ससी पुनू, जेके बि आहिनि हीर रांझो, त इन्हनि खे वरी पहिरियां कहाणियूं हूंदियूं हिननि जूं, पोइ अॻिते हली वरी टालपुर दौर में हिननि खे शाइरीअ में बयानु कयो वियो। मंज़ूम किसे गोई जो रवाज पियो। उन सिलसिले में हफ़ीज़ तीवणो जो मूमल राणो ऐं ख़लीफ़े अब्दुल्ला जो लैला मजनू शाहकार जी असर कंदा, वॾो कमु लिखनि था, त उन्हनि कीअं उन्हनि सॼे किसे खे शाइरीअ में नज़म में आणे जेको आहे सो पेश कयो। त मंज़ूम किसे गोईअ जो जेको रवाज पवे थो, उहो मिले थो टालपुर दौर में। हिन दौर में काफ़ीअ जी वॾी पुख़्तगी आई ऐं मजस, दिलकशी, रंगीनी पैदा थी। काफ़ीअ खे रूज़ पहुचाइण काफ़ी हिकिड़ी शाइरी जो क़िस्म आहे, उनमें वधीक पुख़्तगी आई ऐं दिलकशी आई, ऐं उनजी जेको मुअजिद आहे, जेको इन्वेंटर आहे, जेको ईजाद कंदड़ आहे, उहो हज़रत सच्चा सरमद। हिन दौर में घड़ोलीअ जो पिणु नमूनो, घड़ोली पिणु राग जो नमूनो आहे, हिकु क़िस्म आहे, शाइरी जो क़िस्म आहे, उहो बि सचल सरमद सां मनसूब आहे। हुनजो बुनियादु विझण सचल सरमद काफ़ी ऐं घड़ोली। घड़ोली आपदा परवीन ॻाईंदी आहे किताब हिन में बेतनि में, ॿुधंदा कयो पर हिन में हर बंद खां पोइ वराणी ईंदी आहे, जंहिंमें घड़ोली भरण थी वञा लफ़्ज़ जा इस्तेमालु हूंदा आहिनि। क़िस्मनि सभ खां पहिरियां सचल सरमद जे कलाम में मिले थो झोलणो, टीं सिफ़ झोलणो बेत जो नमूनो आहे, काफ़ी जो क़िस्म आहे, बेत ऐं काफ़ी जो क़िस्म आहे, नमूनो आहे हिन क़िस्म आहे। बेत ऐं काफ़ियूं सभ खां पहिरियां सचल सरमद सारे मिलनि था। टीह अखरी जो रवाज कुझु क़दुरु अॻु बि हो। करोड़ा दौर में बि टीह अखरी, माना 30 अखरनि ते हाणे अलफ़ खयूं त अलफ़ ते जेके बि काफ़िया ठहनि था, या अलफ़ उहे मिसरा ठाहिबा हुन शाइर जा, ईअं 30 अखरनि ते 30 रातिनि जे हिसाब, माना महीने जे हिसाब सां शाइर एतिरा वॾा बेत ठाहींदा हुया। पर हिन सिन्फ़ जा ख़ासि बुलंद पिया शहरनि दौर में थी गुज़ारनि। टालपुर दौर में हिन सिन्फ़ जा शाइरी जे क़िस्म जा शाइर थी गुज़रनि। मां हमल फ़कीर लगारी, मुला साहब न फारूकी, ख़लीफ़ो नबी बख्श लगारी, आख़ुन मोहम्मद बच्चल ऐं अनवर नाला क़ाबिले ज़िक्र आहिनि, जन 30 अखरियूं लिखियूं आहिनि। 30 अखरियूं लिखण सवली ॻाल्हि न आहे, तमामु महिनत ऐं लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो खपे हुन। अलफ़ अशबाह जे नज़र में कुझु किताब लिखिया विया, जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त अलफ़ अशबाह शाइरीअ जो अहिड़ो क़िस्म
जंहिंजे आख़िर में जेको काफ़ियो अचे उहो अलफ़ जे सूरत में अचे या आवाज़ में अचे। पोइ अलमंद आ अचे, अलमंद अचे, अलमंद ज़बर ई अचे, या ऐन सां अलफ़ ऐं ऐन जा आवाज़ आहिनि। माना अलफ़ जे या ऐन जे आवाज़ ते हुनजो काफ़ियो हर सिट जो ख़तमु थिए, हुनखे अलफ़ अशबा शाइरी चइबो आहे। अने अलफ़ अशबा शाइरी जो पहिरियों क़िस्म, पहिरियों किताबु मुक़दमतुल सलवात सन 1700 ईस्वीअ में मखदूम अबुल हसन ठटवी, जंहिं मौजूदा अरबी सिंधी लुगत, मौजूदा अरबी सिंधी सूर तख़्ती लिखी अलफ़ ठाही, हुनजो मुअद्दिद आहे मौलवी अब्दुल हुसैन ठटवी। जे मुक़दमतुल सलवात किताब लिखियो, यानी नमाज़ जी शुरूआत, नमाज़ जो बाब। उन में जेके नमाज़ जा तौर तरीक़ा आहिनि, जेके सुनतूं फ़र्ज़ आहिनि, जेके ॾस आहिनि, जेके हिदायतूं आहिनि, उहे उन किताब में शाइरी जी सूरत में लिखियूं अलफ़ अशबा वारे सिन्फ़ में। उन क़िस्म जे शेरनि शाइरनि चयो सैयद ख़ैर शाह, मीर मोहम्मद अशरफ ऐं मौलवी वली मोहम्मद, ऐं इहे जेके मशहूरु शाइर आहिनि टालपुर दौर जा। मौलूद जे सिन्फ़ हिन दौर में वरी तरक़ी कई। मौलूद जीअं कलड़नि जे दौर में शुरू थी चुका हुया, या उन खां पहिरियां बि उन्हनि जो ज़िक्र मिले थो। मौलूद जी सिन्फ़ कंटिन्यू हली। मौलूद ख़ासि क़िस्म जी शाइरी आहे, ऐं क़िस्म आहे शाइरीअ जो जंहिंमें हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण वारे किसे खे उन्हनि जो शाइरीअ जो मौज़ू बणाइबो आहे, मज़मून बणाइबो आहे, उनखे मौलूद चइबो। मौलूद जे सिन्फ़ हिन क़िस्म में वरी तरक़ी केतिरनि शाइरनि मौलूद चया, जंहिंमां फ़तह फ़क़ीर, ख़लीफ़ो करमुल्ला, पीर मोहम्मद अशरफ ऐं मुला साहब नो फारूक़ी दरगाह कलाम नाला क़ाबिल ज़िक्र आहिनि। मदा ऐं मुनाजात बि वॾी तरक़ी कई। मदह करणु, कंहिंजी तारीफ़ करणु, मुनाजात करणु, यानी कंहिंखां सवाल करणु, अलाह साईं खां सवाल करणु, दुआ घुरणु शाइरी जी सूरत में, उन बि वॾी तरक़ी कई। केतिरनि शाइरनि मदह ऐं मुनाजात में मुआजिज़ा चया, मौजज़ा जेके हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि खां ॿियनि जा जेके मौजज़ा ॻंढियल आहिनि, उन्हनि जे बारे में जेको आहे सो शाइरी चयल आहे। जिन मां मुला साहब नो पीर सदन चारण हमल खान लगानी फतमी फतेह फ़कीर आखुन मोहम्मद बच्चर नाला क़ाबिल ज़िक्र आहिनि। मुनाकबा, मुनाकबा बि चया विया शाइरी जो क़िस्म आहे। मुनाकबा में हिन दौर में मिलंदा आहिनि। क़िस्म जे नज़म में साहबनि ऐं औलियानि जी तारीफ़ कई वेंदी आहे। पीर मोहम्मद अशरफ इन क़िस्म जो वॾो शाइर आहे। मुनाकबे जो वॾे में वॾो शाइर पीर मोहम्मद अशरफ लखवी। मुनाकबा हिन दौर में मिलंदा आहिनि। क़िस्म जे नज़म में साहबनि ऐं औलियानि जी तारीफ़ कई वेंदी आहे। ठीकु आहे, जीअं मदा आहे, मदा आहे, उन में तारीफ़ कई वेंदी आहे। मौलूद आहे, अहिड़े हिसाब सां वरी मुनाकबनि में जेको आहे सो असाबनि ऐं हिन जी शाइरी जेको आहे कई वेंदी आहे, उन्हनि जे ज़िक्र कया वेंदा आहिनि। सैयद ख़ैर शाह जो वॾे में वॾो शाइर आहे। ठीकु आहे न। त कुझु पॉइंटूं अहिड़ियूं आहिनि जेके हिते तव्हांखे मां एक्सप्लेन कंदो हलां थो। गॾोगॾु ॾिसंदा हलो उन्हनि मौजज़ा कया विया। हजू गोईअ जो रवाजु हिन दौर में पियो। हजू गोई चइबो आहे शाइरी जो अहिड़ो क़िस्म जंहिंमें ॿ शाइर आम्हूं साम्हूं वेही या हिक ॿिए जे ख़िलाफ़ लिखनि, तनक़ीद कनि। ॿियनि लफ़्ज़नि में शाइराणी तनक़ीद, माने नज़म में तनक़ीद कनि, हिकु क्रिटिसाइज़ कनि, उनखे हजू गोई चइबो आहे। यानी कंहिंजी गिला करणु, कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु। उन्हनि में सैयद ख़ैर शाह ऐं सैयद साबित अली शाह हिक ॿिए जूं हजूं लिखियूं आहिनि। यानी हिक ॿिए जे ख़िलाफ़ु लिखियो अथनि, हिक ॿिए ते क्रिटिसाइज़ कयो अथनि, तनक़ीद कई अथनि नेगेटिव वे में। इन क़िस्म जे शाइरीअ जो रवाजु टालपुर दौर में मिले थो, ॿिए कंहिं दौर में नथो मिले। हिन दौर में रज़मिया शाइरी जा पिणु सुठा नमूना मिलनि था। रज़मिया शाइरी जीअं मां तव्हांखे ॿुधायो, जंहिंखे अंग्रेज़ीअ में एपिक पोइट्री चइबो आहे,
रज़्म रज़्मिया यानी जंगी शायरी, अहिड़ी शायरी या अहिड़ा बेत जंहिंजो मौज़ू, जंहिंजो टॉपिक, जंहिंजो तख़यल, जंहिंजो मफ़हूम सिर्फ़ु जंग जो ज़िक्र हुजे या जंग में जेको कुझु थिए थो, कीअं जवान विढ़नि था, कीअं शहीद थियनि था, या कहिड़ा हुक्मरान हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि, कहिड़ा बादशाह आहिनि, उन्हनि जूं छा ख़ासियतूं आहिनि, कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि, छो था विढ़नि, इहो सॼो मौज़ू उन रज़्मिया शाइरी में हूंदो आहे। जो सुठा नमूना मिलनि था, हिन में काफ़ी हुक्मराननि टालपुरो हुक्मराननि जेको आहे सो रज़्मिया शाइरीअ ते लिखियो आहे। हिन क़िस्म जा मिसाल ख़लीफ़े नबी बख़्श जे सुर केदारो, सैद हैदर शाह जे जंगनामा, सैद साबित अली शाह जे मरसिन में मिलनि था, ऐं मीर नसीर ख़ान टालपुर जी बि शाहनामो में मिलनि था, जंहिंमें कलड़नि ऐं टालपुरनि जे विच में जेका जंग लॻी हुनजो ज़िक्र मिले थो। हिन दौर में ख़लीफ़ो नबी बख़्श पहिरियों शाइर आहे जंहिंजे सुर केदारे खे क़ौमी शाइरी जे इज़हार जो ज़रियो बणायो वियो। संदसि केदारे में क़ौमी जोश जज़्बो आहे ऐं संदसि सूरमनि जी साराह आहे। हिन दौर में हिंदू शाइरनि जो शहर पिणु मिले थो। टालपुर दौर में कुझु हिंदू शाइर मिलनि था। सामीअ जे सुलोकनि सां गॾु दिलि बज़ाई संदसि गुरु आसरदास आसू जो शहर पिणु मिले थो। सामी हिन दौर जो मशहूरु शाइर आहे ऐं सचल सरमस हिन दौर जो मशहूरु शाइर आहे। ख़लीफ़ो नबी बख़्श लगारी हिन दौर जो मशहूरु शाइर आहे। ऐं जेको आहे सो सैद साबित अली शाह हिन दौर जो मशहूरु शाइर आहे। हिसाब सां चलो जेके हिंदू कम्यूनिटी सां वास्तो रखनि था उहे बि शाइर हिन दौर में रहिया आहिनि, जंहिंजा नाला ॿुधाए थो सामिया, दिलपदा ऐं आसरदास आहे, ऐं आसरदास आसू संदसि लक़ब आहे, तख़लुस आसू। हिन दौर पहिरियों भेरो नसर जा अब्दाई नमूना मिलनि था। पहिरियों नसर उहो आहे नसर यानी नज़म खां अलावा, शाइरी खां अलावा जेको ॿियो मवादु आहे, अदब आहे, हुनखे नसर चइबो आहे। जेको पहिरियों भेरो जेको हवालो मिले थो, जेको सबूत मिले थो सिंधी ॿोलीअ में या हिन मौजूदा सिंधी अलफ़बे में, उहो आहे आख़ूंद अब्दुल अज़ीज़ जो क़ुर जो तहतुल लफ़्ज़ तर्जुमो। हिकिड़ो तर्जुमो क़ुर शरीफ़ जो राजा ॾाहर जे दौर में बि थियो आहे, यानी अरबन जे दौर खां बि पहिरियां, पर उनजो हवालो, उनजो कापी, उनजो मवादु, उनजो सबूत कंहिंखे बि हथ न आयो आहे। सिर्फ़ु ॻाल्हि आहे, हवालो आहे त भाई हिन दौर में थियो हुयो, कीअं थियो, कहिड़ी ॿोलीअ में थियो, उहा हुन सिंधी ॿोली कहिड़ी, कंहिं कयो, इन जी अञा ताईं तस्दीक न थी आहे। ॿियो थियो आहे टालपुर दौर में, मीरनि जे दौर में आख़ूंद अब्दुल अज़ीज़ मटियारीअ जो जंहिं क़ुर शरीफ़ जो लफ़्ज़ी तर्जुमो कयो, उहो चए थो नसर जो नमूनो मिले थो असांखे। कलड़ो जो आख़िरी हुक्मरान में अब्दुल नबी कलड़ो ऐं टालपुर सरदार मीर फ़तेह अली ख़ान जे विच में हालाणी जे मैदान में तमामु वॾी जंग लॻी। तव्हां ॿुधायो, जंहिंजे नतीजे में कलड़नि खे शिकस्त आई, सिंध जी मुल्क टालपुर दौर जे हवाले थी वई। टालपुर बि कलड़नि वांगुरु मक़ामी नस्ल जा माण्हू हुआ, तंहिं करे हिन दौर में सिंधी अदब ऐं ज़बान खे काफ़ी तरक़ी मिली ऐं ख़ुदि टालपुर बि इल्मु दोस्त हुआ, खेनि शाइरी सां दिलचस्पी ऐं शाइरनि जो क़दुरु कंदा हुआ। जीअं ॿुधायोमांव मीर नसीर ख़ान टालपुर, मीर अब्दुल हुसैन सांगी टालपुर ऐं मीर फ़तेह ख़ान टालपुर, इहे जेके बि आहिनि इहे पाण शाइर हुया। इन खां पहिरियां सदर हुक्मरान करोड़ा दौर जा बि हुक्मरान कुझु शाइर हुया जंहिं शाइरी कई आहे ऐं जंगनामा लिखिया अथनि ऐं जेको आहे सो खोड़ थारा किताब इहे रज़्म ऐं पोइट्री कई अथनि। त अहिड़े हिसाब सां टालपुर दौरु सिंधी हुक्मराननि जो आख़िरी दौरु आहे। इन खां पोइ वरी जेको आहे सो हुनजो अंग्रेज़नि जो दौरु अचे थो। वधीक वरी कंहिं ॿिए टॉपिक ते ॿिए दफ़े पढ़ंदासीं।